इहा त सभिनी खे ख़बर आहे त अदा रबन मीरा लाइ चरियो आहे चरियो। खुदा जी मार पए का इन गुलाम ते। इहो जेकॾहिं रिश्तो न फिटाए हा त अहिड़ा मसला थियनि ई कोन। बाबा हाणे त इहो निभागो सुधरी वियो हूंदो। न मां न, जेको न पंहिंजे माउ पीउ जो कातिल हुजे उहो मरंदो मरी वेंदो पर सुधरंदो कोन। अम्मा सच में चाची सकीना ऐं चाची अलन खे गुलामी मारियो आहे? इन ॻाल्हि खे खणी छॾ, मुर्दा खोटण सां कुझु कोन थींदो। हाणे सभु इहा दुआ कयो त उते ख़ैर थी वञे। जेकॾहिं न सुभाणे फ़ैसिलो न निबिरियो त वॾो गंद थींदो। सुभाणे तूं बि फ़ैसिले में वेंदे, अछी ॾाढ़ीअ वारो आहीं, कोशिश कजां त सुभाणे फ़ैसिले में गंद न थिए। जिथे ओठो हुजे ऐं उते गंद न थिए। ओठो गंद कंदो पर जेकॾहिं न तूं दरगुज़र कंदे त मसलो हल थी वेंदो। जेकॾहिं उते मसलो मीरा जो थियो न त पोइ उते ॻाल्हियुनि में न मुंहिंजी हलंदी न राणे जी हलंदी। पोइ जीअं रबन चाहींदो तीअं ई थींदो। हाँ बाबा, मीरा खे हासिल करण लाइ अदा रबन कुझु बि करे सघे थो। इहो ओठो त छा, पर मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त अदा रबन रईस जे साम्हूं बि वञी बीहंदो। खुदा ई न कंदो मां त वॾे रईस साम्हूं तुंहिंजो भाउ थी बीहंदो। जेकॾहिं न ईअं थियो त पोइ सुभाणे ओठे वारनि सां गॾु रईस बि असांजो दुश्मन थी वेंदो। हाँ मां, अलाह कंदो ख़ैर थी वेंदो। ऐं मां हिन वक़्तु हवेली वञां थी। मां अदा चयो त कीअं बि करे वञी मीरा सां मिली अचिजां।